राजो हाँ वे ते इन जगह ते टियोड़ी लाल 45 रुपया रखायो वो जो चई पो 90 ॾींदो माव बरोबर त उहो ईंदो पैसा वठजांसि त हिन पासे वारे घर में हाँ कहिड़ो वेंदे ओयो ओयो मम्मी इहो हकीम तो इहो तो हे हाँ केजी दवा खपेव अरे तो ने मुझे फोला दी पुट के केड़ी दवा ॾिनी अथई हिन खे त मां ॾे साईं अॼु तो केरु आहे? अरे 3 ॾींहंनि जी दवा न ॾेई आवे अरे हा हा लाल लाल हाँ लाल हा ॾिस बरोबर हाणे धुन ले बराबर मो मार का खुदा जी पवई हेड़े मुझे पुट की तो करे छा छॾो अथई अरे चयो वई न मुंहिंजो पेट निकिरी आयो आहे त अंदर करण जी दवा ॾिनी हुईमांसि त हीअं मुझे छोकरे की हेड़ो मुझे छोकरो हेड़ो हिजे सीए जड़ो ता छा करे छडी तो नहीं दवा केड़ी दी दवस हाणे बकरी थी वियो आहे बकरी ऐं ॿुध जेकॾहिं अहिड़ो बि न वणंदो हुजई त ॿी दवा ॾियांसि अहिड़ो कयांसि उथी ॾेखारीसि अहिड़ो मारी छो थी माया उन ते छा क्या पैसा ॾे 45 रुपया रखायो हुए छा जा पैसा दी ताके डबल चयो माव ने ॾींदो माव हाणे डबल काजो छो अरे यार हाले किथे आयो आहीं किथे आयो है हेड़ी दवाओं खणी ता अचो ऐं हेड़ी बारे जी हालत ता करे छडियो असां जी टे ॾींहं अॻु हिन धणीअ जो इहो धुन हेठि किरे पियो पाण हाणे लेवल ते अची वियो अथसि लेवल ते मारे से लेवल ते मिठा मिश्री अच्छा भाऊ अचो अंब घणे किलो भाऊ अंब भाऊ 40 रुपया किलो मिठा मिश्री गारंटी वाला कुछ घटि वधि ना भाऊ अगे कोड़े ये लगाईंदव ना भाऊ ये भी न अंब मिठा मिश्री अंब मिठा मिश्री अरे भगत खुश आई ना हाँ हाँ खुश है खुश अंब कीअं ॾिना अथई 20 रुपया 500 10 रुपया 250 20 रुपया 500 हाँ भाऊ 20 रुपया 500 अरे यार कमाल जी ॻाल्हि आहे 20 रुपए 500 चवनि पिया माण्हू अंब महांगा आहिनि हिते पई 20 रुपए 500 अरे राजू हाँ भाऊ अरे 20 रुपए 500 न घणा बुरा चवां मैं 20 रुपया 500 20 रुपया 500 हा त पोइ ॾे मूंखे 500 500 500 500 ही छा थो करी 500 अरे इहो छा थो करी 500 ग्राम चयोमांव न ग्राम वारी पिणे अचे ग्राम वारी पिणे अचे तव्हांखे कीअं ॾींदोमांव तोड़े करे ठोकी तो मैं खावी निकिरी छा खपेड़ी दादागिरी आहे तव्हांजी इहा ॻाल्हाइजे न ॿुध हिते रख तोखां मां पुछुमि तो छा चयो मूंखे त 500 ग्राम ॾींदोमांव न ग्राम जा पुट पहिरीं तो मूंखे छा चयो मां तोखां हिते आयुमि पुछण अंब कहिड़ो तो छा चयो 20 रुपया 500 त ॾे 500 घणे करे ते 500 ना बाक़ी था है इहो 500 ग्राम आहे तो 500 ग्राम चयो या तव्हांखे छा न ॾींदे तूं घणे करे न न बी हिकु मिंट बी तूं माना वटण में शीया बि कान्हनि माना तव्हां छा सम्झो मां 500 ईअं घणे ॾियां हिकु बबो करे घणे ॾियणा पवंदा आहिनि बर्बाद कयो आहे मूंखे ग़रीब खे तो चयो जो 20 रुपया 500 अरे मुंहिंजो मतिलबु इहो हो न मतलब जा पुट ॾिस ग्राहक सुरक्षा में तो फोन के हाणे भाई वट भी नकली दस 10 साल का भाई ये आदमी बहुत बेईमानी करता है भी तू भाऊ हिकु कमु करो न तव्हांजो न मुंहिंजो 250 अंब ॾियांव थो घणे घणे बसि 250 220 रुपए में 250 न मूंखे 20 रुपए में 500 ही खपई अरे 250 करो न यार न तो चवाई न यार कंजी सुबह सिकली सी है मैं गला शिकल दा तुझी हाणे ॾिसले न अचे इंस्पेक्टर हेलो हलो न वठो हलो न वठो हलो न गण 20 रुपया 500 मुंहिंजा अंब वञनि था गण हल मां गणिया तो हिकु टे जा पुट हिकु वियो आहे हलो न मैं लापो हलो जल्दी कर वञा वॾा नंढा ॾियांव अरे जल्दी कर नंढा खणो नंढा खणो 4 5 490 91 92 93 94 95 पंज ओॾा खनि वॾा आहिनि ॾाढा हट वड़े अरे चुप अरे
बस अरे 500 एड़े आजा पुट मस एड़ो वडो मुर्गो मिलियो आ 20 रुपए 500 अंब चाओ छो तो ये पेरी दिमाग ना चो न वट 20 रुपया अरे ते मिले वरी किथे न मिल जाए मां वरी छो मिलंदो मैं भेणिया 2 महीने अंब मूं वटि थी विया हे वठ 20 रुपया ही पिया दे वठ खण 4 खोखा पेरी खणी हो मजूर हे बाकी थोड़ा मां खणी वञा भेणिया रोज हाणे अंबनि जो जूस पीअंदुमि राजा ए यार केड़ो तू दारू वठी है तारा घाटा लगी है हां बदे जडे का मां ते देसी दवाऊं चालू कयो चंदू हकीम जी गिराकी 8 ॾींहं ॾिठो आहे मां 8 ॾींहं तो सनान न कयो अथई मन करे अच काबड़ी कोने को साबण कोने हाँ तो वो मिट्टी से हाथ मलबान ना ये मिट्टी से मन स्नान करे वञा मां वञी दगाड़ थो केम साहब गिराक आयो आहे खबर न पए सवाई पोता पियो छा थियो आहे पुट तव्हां जेका दवा ॾिनी न उहा खुटे ई कान थी पई अञा ताईं खुटे कोन थी न हले थी न हा हाँ हले भले हले ॿी काई तकलीफ़ आहे ॿियो हिनखे ॾिसोसि इराज छा थियो अथसि शांति सां ॿुधाए छा थियो अथई हकीम साहब मुंहिंजो 3 महीना आवाज़ अलाए कहिड़ो हुयो न हाणे पोइ अलाए कहिड़ो आवाज़ थी वियो मूंखे पाण नथी ख़बर मूंखे मारियो छो त मूंखे जवाब ॾियो चुप मार का पवई भेणा अरे भाई मूंखे कहिड़ो भेणा मरीज खणी आयो हुई जो असांजो 130 रुपए जो दारू जो नशो ॾी वियो आहे अरे मूंखे रस्ते में गॾियो मां हुनखे वठी आयुमि मां बि तव्हां खां दवा वरिती न मां चयो ठीकु थी वेंदो माना आवाज़ ईअं थी वियो बसि हा चुप दवा ॾियो था वे तुंहिंजो आवाज़ ठही वेंदो मूंखे ॿुधाई तुंहिंजो आवाज़ ख़राब थी वियो आहे वाच खोल खाई वञ हाणे आवाज़ कढ पियो ॾिसां खुलियो अथई अरे छा थियो अथसि हाणे हाणे मूंखे लॻे थो नशनि में ग़लति दवा अची वई अथसि चाइना जो आवाज़ ठही वियो अथसि मारियोसि हिनखे अरे हलो अरे वयो भेणा कहिड़ा पेशेंट था अचनि सच में दारू पीजे ई न नशनि में अलाए कहिड़ी दवा ॾेई छॾीमांसि आवाज़ ई मां कई ॿियो थी वियुसि राजू अलाए किथे हूंदो अरे राजू अचे तू छा कई हिकिड़ी दवा न मुंहिंजा ॾंद ई भञी रही ॾंद भञी छॾियो चिंता न कर